अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी चिकन चिली जी रेसिपी जेका ग्रेवी सां गॾु असां ठाहींदासीं। चिकन चिली विद ग्रेवी आज ये रेसिपी में शेयर कर रही हूँ। ये चिकन का एक सीना एक साइड का ये मैंने एक पीस लिया है, उसकी पतली पतली ये लंबी लंबी पट्टियाँ बना ली हैं। ठीक है। चिकन जो हिकिड़ो सीनो हिकिड़ो ब्रेस्ट उन जो मां जेको आहे सिधियूं सनी सनी पट्टियूं कटियूं आहिनि। उन सां गॾु गॾु असांखे खपंदो अदरक थूम 1 टीस्पून, लहसुन अदरक 1 टीस्पून, चिली सॉस 1 टेबल स्पून, सोया सॉस 1 टेबल स्पून। ठीक है। उन सां गॾु ही कारा मिर्च आहिनि 1/2 टीस्पून, लूण कारा मिर्च 1/4 चमचो 1/4 टीस्पून, लूण 1/2 टीस्पून, ही ब्राउन शुगर आहे ये आहे 1/2 टीस्पून। ऐं ब्राउन शुगर अगर न हुजे त तव्हां थोड़ी खंड अच्छी आम जेका असां घर में रोज़ इस्तेमाल कंदा आहियूं या थोड़ो गुड़ विझी सघो था। अगर ब्राउन शुगर ना हो तो आप सफ़ेद चीनी आधा टीस्पून या थोड़ा सा गुड़ इतना सा कि आधे टीस्पून के बराबर हो। उन सां गॾु ही हिकिड़ो फुल टेबल स्पून आहे कॉर्नफ्लोर। ऐं उन खां अलावा ही सब्जियूं आहिनि। ही सावा मिर्च 3 सावा मिर्च कटियल आहिनि, हिकिड़ो नंढो शिमला मिर्च आहे, हिकिड़ो साओ बसर आहे। ठीकु आहे। ऐं उन खां अलावा ही पाणी आहे जेको असांखे ग्रेवी ठाहिण जे कमु ईंदो। सभिनी खां पहिरियों ही ॾिसो हेॾां बिल्कुलु थोरो तेल 3-4 टेबल स्पून मूं हुन में तेल गरम कयो आहे। इन में असां सभिनी खां पहिरियों विझंदासीं अदरक थूम। हाणे अदरक थूम इनखे असांखे पचाइणो न आहे, इसको बिल्कुल पकाना नहीं है, ब्राउन नहीं करना, इसको बस हल्का सा फ्राई करना है। थोड़ो हिनखे अदरक थूम खे असां फ्राई कंदासीं। ऐं हीअ ॾाढी जल्दी ठहण वारी रेसिपी आहे, छो त चिकन जूं पटियूं तमामु सनियूं आहिनि त उहे जल्दी ॻरी वेंदियूं। त 2 मिंट अदरक थूम खे सिर्फ़ु असां हिन में फ्राई कयूं था। ऐं जेकॾहिं अदरक थूम खे बिल्कुलु सन्हो चॉप कयो, हीअ बि ऑलमोस्ट चॉप ई थियल आहे, पर जेकॾहिं हिन खां थोड़ी थुली बि कटियल हुजे त पोइ हर्ज न आहे, हथ सां कटे सघो था। आप इसको छुरी से चॉप कर सकती हैं, ये मैंने चॉपर में इसको चॉप किया हुआ है। हाणे असां हिन में विझंदासीं चिकन। अब इसमें हम चिकन डाल लेते हैं। ये ख्याल रखें कि चिकन में पानी बिल्कुल नहीं होना चाहिए, क्योंकि इसका अपना पानी अभी निकलेगा और इसको हम तेज़ आंच पे पका रहे हैं। ये इसी पानी जो इसका निकलेगा उसी में ये गल जाएगा। चिकन जेको आहे इन पानी में ॻरी वेंदो, जेको इन जो पंहिंजो पाणी निकिरंदो। 2 मिंट असां हिनखे पचायूं था, हिन जो जेसिताईं रंग चेंज थी वञे। ॾिसो तेज़ बाहि से ही पचे पियो, तेज़ आंच पे पक रहा है ये। इसमें अभी थोड़ा सा इसका अपना पानी है, और पानी खुश्क होने का पता कैसे चलेगा, जब ये आवाज़ की जो है कम हो जाएगी। ठीक है। थोड़ो में पानी आई हो खुश्क से हुन जो जेको आवाज़ आहे उहो घटिजी वेंदो, जेको महिल तव्हां पचण जो ॿुधो पिया। 2 मिंट हिनखे अञा असां पचाईंदासीं पाणी सुकण ताईं। हाणे असां चिकन में विझंदासीं ही सावा मिर्च ऐं शिमला मिर्च ऐं ही सुकल जेके बि 3 शयूं आहिनि, कारा मिर्च, ब्राउन शुगर ऐं लूण। ये असां ही 1/2 सब्ज़ी, सावा बसर न विझबा, हरी प्याज नहीं डालेंगे अभी, हरी मिर्च, शिमला मिर्च और ये 3 मसाले अभी मैं इसमें डाल रही हूँ। शिमला मिर्च, साओ बसर, सावा मिर्च, शिमला मिर्च, खंड, ब्राउन शुगर, कारा मिर्च ऐं लूण, इहो असां हिन में विधो आहे। असां हिनखे हाणे 2 मिंट पचाईंदासीं। इन सां गॾु गॾु असां हिन में विझंदासीं चिली सॉस ऐं सोया सॉस, हिकिड़ो चमचो चिली सॉस, 1 टेबल स्पून। ये जो इसमें लग गया है ये अभी इसको मैं साफ़ करके डाल दूँगी। ऐं ही सोया सॉस ये विझी असां हिनखे 2 मिंट पचाईंदासीं। कॉर्नफ्लोर में मूं पाणी विझी हिनखे मिक्स करे छॾियो। ही सावा बसर आख़िर में विझंदासीं, पचे पियो असांजो बोर्ड। हाणे असां इसको इतना नहीं पकाना कि बिल्कुल ही सब्जियां जो गल जाए, बस थोड़ा सा भून लेना है। अभी इसमें हम पानी डालेंगे ग्रेवी बनाने के लिए। 1 मग समझ ली, 1 आम सा मग पानी का, 1 कप पानी का। ठीक है। असां हिन में ही विधो आहे पाणी ग्रेवी ठाहिण लाइ। ऐं जीअं बॉइल थींदो तीअं असां हिन में सावा बसर बि विझंदासीं ऐं कॉर्नफ्लोर बि। कॉर्नफ्लोर विझण जो उसूल इहो आहे त हिकदमि पूरो न विझबो आहे। असां हिन में थोरो विझी हिनखे मिक्स करे ॾिसंदासीं, त अगरि असांजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ घाटो थींदो त ठीकु आहे, न त पोइ ॿियो विझंदासीं। ठीक है। कॉर्नफ्लोर जितना आप घोल लेते हैं कभी भी वो पूरा नहीं डालना चाहिए, हमेशा थोड़ा सा डाल के
इसको चेक करना चाहिए कि आपकी मर्ज़ी का गाढ़ा हो जाए सूप तो ठीक है, ना हो पतला हो तो थोड़ा सा फिर और डाल दें। अभी जैसे ये उबलेगा तो हम इसमें ये हरी प्याज और उसके साथ ही कॉर्नफ्लोर जो पानी में घोल के रखा है वो डाल देंगे। कॉर्नफ्लोर डालने के बाद और पकने के बाद फिर हम इसका नमक चखेंगे कि इसमें कितना है। ये बॉयल थे पियो, इनमें असां विझूं था सावा बसर, हरी प्याज डाल रहे हैं हम इसमें, और साथ में ये कॉर्नफ्लोर, इसको दोबारा घोल लें क्योंकि ये नीचे बैठ जाता है। कॉर्नफ्लोर के विझण खां पहिरियों एक दफ़ो मिलायो। तो हाणे हिन में मां ये अधु विझां थी, आधा मैं डाल रही हूँ। फिर इसको मैं चेक करूँगी कि ये पूरा मेरी मर्ज़ी के हिसाब से गाढ़ा है या नहीं है। ठीक है, अधु मूं विधो आहे, चेक कंदमि, अगर मुंहिंजी मर्ज़ीअ जो घाटो आहे त ठीकु आहे, न त पोइ बाक़ी बचियल भी हिन में विझी छॾींदमि। नहीं, ये मेरी मर्ज़ी का अभी गाढ़ा नहीं हुआ है, तो ये जो थोड़ा सा मैंने बचा लिया था वो मैं इसमें डाल रही हूँ। यानी 1 टेबल स्पून मेरे हिसाब से इसमें 1 मग पानी में पूरा आ गया है। थोड़ी सी प्याज मैंने ये निकाल ली गार्निशिंग के लिए, और अभी मैं इसको 2 मिनट, ये पक चुका है, ये रेडी है, इसको 2 मिनट में दम पे लगा रही हूँ ताकि कॉर्नफ्लोर अच्छी तरह पक जाए। ठीक है, आंच इसकी कम करके इसको 2 मिनट हम पकाएंगे। मुझे उम्मीद है ये रेसिपी तव्हांखे ज़रूर वणंदी। वणे तो वीडियो लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, ऐं चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही तो मुस्तक़बिल में अञा घणो कुछ मां तव्हां सां शेयर कंदमि। ऐं जेकॾहिं चैनल सब्सक्राइब थियल हूंदो त आसानी सां वीडियोस तव्हां ॾिसी सघंदव। हाणे 2 मिंट असां हिनखे छॾियूं था, बाहि पिसायूं था असां हिन जी। ॾिसो मज़ेदार असांजो चिकन चिली विद ग्रेवी तैयार है। मूंखे उम्मीद आहे तव्हांखे रेसिपी ज़रूर वणी हूंदी। हमेशह चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, प्यार सां पचल खाधे जो ज़ाइको सुठो हूंदो आहे। खाधो प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी रेसिपी सां, कंहिं कम जी ॻाल्हि सां वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।